विद्यार्थियों, अदबी गुलदस्ते जी कहाणी न मरण जो दुख पाण करे रहिया हुआसीं। इन जो भाग ॿियो अॼु कंदासीं। त इन न मरण जो दुख जेका कहाणी आहे BA पार्ट फर्स्ट जे पेपर फर्स्ट में तव्हांजी रखियल आहे। फर्स्ट पेपर में इन में लेखक इहो ॿुधायो हो, कल्ह ॿुधायोमांव तव्हांखे त हिन कहाणीअ में लेखक श्री ईश्वर चंद्र अॼोके युग में इंसानी रिश्तनि नातनि खां वधीक जेको आहे उहो पैसे जे मुल्हनि खे अहमियत ॾिनी वई आहे। छो जो हिन कहाणी जो जेको मुख्य किरदारु आहे उहो मध्यम वर्ग जो माण्हू आहे। संदसि माउ बीमार थी थिए त खेसि अस्पताल भर्ती थो कराए ऐं डॉक्टर खेसि ऑपरेशन जे लाइ था चवनि। जीअं तीअं हू माउ जो ऑपरेशन कराए थो, पर ऑपरेशन में माउ जे गुज़ारे वञण जो बि अंदेशो हो। मतिलबु हू डॉक्टर चवनि था त ऑपरेशन त कंदासीं, पर इन में जेको आहे असांखे अंदेशो आहे त माउ तुंहिंजी ठीकु थिए बि ऐं परलोक बि पधारी अची वञे। त उन जे लाइ अंदेशो हो। इन करे लेखक उन जे लाइ पहिरीं ई पैसनि जो बंदोबस्तु करे छॾियो हो। पर संदसि माउ ऑपरेशन खां पोइ ठीकु थी घर थी मोटे ऐं खेसि माउ जे न मरण जो दुख थो थिए त हाणे ॿीहर हू पैसनि जो बंदोबस्तु कीअं कंदो। त हिन कहाणीअ जा मुख्य जेके वाक्य आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थी त कहिड़ीअ तरह लेखक जेको आहे माउ जे न मरण जो अफ़सोस थो करे ऐं कहिड़ीअ तरह हू जेको आहे पैसनि जो उन मां पैसा कढायईं ऐं उन मां जेके आहिनि उन जो पहिरियों ई उन जे सॼी तयारी करे रखी त मूंखे हिते पैसा हीअं ख़र्चु करणा पवंदा ऐं हू जेके पैसा आहिनि हाणे जेके आहिनि उहे घर में ई ख़र्च थी वेंदा त मां पंहिंजो बंदोबस्तु कीअं कंदुसि, पैसनि जो मां घर जो गाॾो कीअं हलाईंदुसि। त उन जे बारे में लेखक अॻिते ॿुधाए थो त जेॾीमहिल हू माउ खां पुछणु आयो त डॉक्टरनि तोखे ॿियो कुझु बि चयो त उन्हनि चयो, माउ चयोसि त न, हू मूंखे वरी सुभाणे हू वरी ॾिसंदा ऐं पोइ ई कुझु पंहिंजे नतीजे ते पहुचंदा। तॾहिं ओचितो अणॼातल डपु जेको आहे हुन जे मन में उथियो त शायदि का अहिड़ी जहिड़ी बीमारी आहे जो डॉक्टर सुभाणे ई ॾिसण लाइ था चवनि, न त गले जी सुर खे परखण में डॉक्टर खे एॾी देरि थोरी लॻंदी आहे कोई। तॾहिं खेसि लॻो त अम्मा खे किथे कैंसर त कान थी पई आहे। इहो वीचार कंदे हू संदसि अंग अंग में ॾकणी वठी वेई। घर अची हुन जोइ खे चयो त मुंहिंजो अनुमान आहे त अम्मा खे किथे कैंसर न थी वई हुजे। इहो ॿुधी जोनस खे थोरो झटिको लॻो, पर पोइ कुझु देरि सोचण खां पोइ चयईं त ॿुधो, माण्हू चवंदा आहिनि त हिन बीमारीअ जो अञा को इलाजु कोन निकितो आहे। इहो सच आहे छा? हुन चयो, न, हरू-भरू इहा ॻाल्हि न आहे, पर हा, इहो सच आहे त इहा बीमारी लॻण खां पोइ माण्हूअ जे जीअण मरण जी पक न रहंदी आहे। हुन सोचियो त अणसिधीअ तरह हुन जेका ॻाल्हि चई आहे जोनस सम्झी वई हूंदी, पर जोनस शायदि ॻाल्हि चङीअ तरह कान सम्झी। शायदि इन करे चयईं, जीअण मरण जी त कंहिंजी बि पक कान हूंदी आहे। तॾहिं हुनखे पंहिंजी ॻाल्हि साफ़ चवणी पई, तो सम्झो कोन। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त हिन बीमारीअ में अक्सर माण्हू मरी वेंदा आहिनि। जोइ बि ईअं चयो, हा, मूं बि त ईअं ई ॿुधो आहे। हुन को जवाबु कोन ॾिनो। जोनस तॾहिं सोचणु लॻी त छा अम्मी बसि कुझु ई ॾींहंनि जी महिमान आहे। उते ई वेठे वेठे खेसि हिकु अजीब ॻाल्हि सुझी। सोचियईं, अजायो मां अम्मीअ सां विढ़ंदी रहंदी आहियां वग़ैरह ॻाल्हियूं हू हुन जे बारे में सोचणु लॻी। तॾहिं वरी खेसि पंहिंजे ई सोचण ते अजब लॻणु लॻो त अम्मीअ जे ॿुढापे जो खेसि अॼु ई ख़्यालु छो आयो आहे, जेतोणीकि हुन जो ॿुढापो त कॾहिं खां शुरू थी चुकियो आहे। सुबुह ताईं ॿई ॼणा गुमसुम रहिया। सुबुह जीअं तीअं सनानु करे हू अस्पताल वियो। अस्पताल में वञी ॾिठईं त माणस हथ में माला खणी जपे रही हुई। जी न, खेसि ख़ुदि ई लॻो त हुन केॾी न नम्रता विचां जवाबु ॾिनो। तॾहिं वरी हुन ॾिठो त संदसि डॉक्टर जे विच में थियल गुफ़्तगू ॿुधी माणस अखियूं खोलियूं हुयूं ऐं शायदि माणस संदसि आवाज़ सुञाणे अखियूं खोलियूं हुयूं। हूअ अजब सां कॾहिं डॉक्टर ॾांहुं कॾहिं ॾांहुं निहारणु लॻी। तॾहिं हिकु डॉक्टर माणस खे चयो त तव्हांखे ज़रूरी जांच जूच लाइ असां सां गॾु पासे वारे कमरे में हलणो पवंदो। डॉक्टर माणस खे ॿिए कमरे में वठी विया। हाणे हुन वटि कहिड़ो कमु हो? हू ईअं ई बिना कंहिं मतिलब ते हेॾां होॾां निहारणु लॻो। केतिरा ई मरीज़ किंझी रहिया हुआ। नर्स खेसि सुठी लॻी। तॾहिं खेसि यादि आयो जॾहिं
अञा संदसि शादी कान थी हुई तॾहिं हिकु दफ़े हू पंहिंजनि ई ख़्यालनि में गुम थी थो वञे। काफ़ी देरि हू अहिड़ियूं अजायूं सजायूं ॻाल्हियूं सोचणु लॻे थो। डॉक्टर तॾहिं खेसि ॿुधायो त माणस खे कैंसर थी पई आहे, ऑपरेशन थींदो। हिक हिन लाइ खेसि ख़ुशी थी त हू एतिरो सियाणो त आहे जो हिन बीमारीअ जो अनुमान पहिरियों ई लॻाए वरितो। डॉक्टर वटां मोटी हू सिधो माउ वटि आयो। हुन ॾिठो त मरीज़ उते ई बीठे माणस सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, पर हुनखे ईंदो ॾिसी ॿई मरीज़ पंहिंजनि पलंगनि ते मोटी विया। तॾहिं माणस खांउसि पुछियो, डॉक्टरनि छा चयो? हुन बीमारीअ जो नालो लिकाइणु चाहियो। डॉक्टर चयो आहे त तोखे कुझु ॾींहं अस्पताल में ई रहणो पवंदो, ऑपरेशन थींदो। तो चयो पिए त खाधो खाइण वक़्तु या पाणी पीअण वक़्तु तोखे गले में कुझु तकलीफ़ थी थिए त तोखे गले में कीअं जहिड़ी शइ थी लॻे त ऑपरेशन ज़रूरी हूंदो। माणस पुछियो त अच्छा, त डॉक्टर बि चयो त कीअं बीहो आहे? खेसि लॻो त इहा ॻाल्हि पुछंदे माणस जी शिकिल लही वई। तॾहिं हुन चयो, न डॉक्टर ईअं कोन चयो, पर मां सम्झां थो त शायदि ईअं ई हूंदो, न त भला ऑपरेशन छो थींदो? तॾहिं हुन चयो त ठीकु आहे, ऑपरेशन असां कराईंदासीं। जवाब में हुन चयो, पोइ छा? तुंहिंजे ऐं मुंहिंजे हथ में छा आहे? ऑपरेशन त थींदो ई। पोइ थोरी देरि लाइ ॿई चुप रहिजी विया। ज़ाल ॻाल्हायो, हिकु ॻाल्हि चवां, दिलि में न कंदा? मूं सोचियो आहे त हीअ बीमारी त का अहिड़ी जहिड़ी काए कान, ऐं ईअं बि ज़रूरी कोन्हे त ऑपरेशन को हरूभरू कामयाबु थिए। तॾहिं थोरो मुर्कियो निकितो, सच त इहो आहे त अहिड़ो वीचार मुंहिंजे मन में बि आयो आहे त मतिलबु या ऑपरेशन कामयाबु थिए या वरी माणस जेका आहे उहा परलोक पहुचाए थी। हूअ हर साल हू PF मां मतिलबु पैसनि जो बंदोबस्तु कराइण थो चाहे, त हू चए थो त ऑफिस अची हुन PF मां कुझु पैसा कढाइण लाइ फारम भरियो। हू चुपचाप माउ जे भरिसां वञी वेही रहियो। तॾहिं माणस चयो त हींअर नर्स आई हुई, चयईं पिए त पहिरियों हफ़्तो खनि कुझु टॉनिक वॉनिक वठिणो पवंदो। पुट को जवाबु कोन ॾिनो। तॾहिं माणस वरी चयो त पुट, इन में ख़र्च त काफ़ी थींदो, फ़िलहाल कंहिं दोस्त खां उधारा पैसा वठंदुसि। रखण जे ख़्याल खां हुन चयो, पैसे ॾोकड़ जो फ़िक्रु तूं छो थी करी? तुंहिंजो ई पुट जो वेठो आहे। तॾहिं पुट खे लॻो त टॉनिक या ताक़त जी दवाउनि वग़ैरह ते ख़र्च ईंदो। उन लाइ त हुन सोचियो ई कोन हो। हाणे इन्हनि अजायनि ख़र्चनि ते 100 ॿ त अजाया थींदा ई। तॾहिं वरी खेसि लॻो त माणस इन ॻाल्हि ते बेहदि ख़ुशि थी रही हुई त पुट संदसि केॾो न ख़्यालु थो करे। वञण खां अॻु हुन डॉक्टर खां उन्हनि सभिनी ख़र्चनि जी फ़हिरिस्त माना लिस्ट लिखाए वरिती, जिन जी ऑपरेशन खां अॻु ज़रूरत उनखे पवंदी हुई। पोइ ॿुधाए थो, सोचींदो थो रहे त माणस केॾी न कमज़ोर थी वई आहे। PF मां हुन पैसा कढाए वरिता। पोइ हुन जे लाइ इहो ॼण हिकु रोज़ानो नेम थी वियो त हू रोज़ु माउ लाइ ज़रूरी शयूं खणी वेंदो हो, माउ सां ई डॉक्टरनि सां कुझु ॻाल्हियूं कंदो हो ऐं वापसि घरु हलियो ईंदो। तॾहिं हिकु ॾींहुं खेसि महसूसु थियणु लॻो त धीरे धीरे हाणे PF में पैसनि जा कुझु पैसा कढंदो थो रहे। खेसि हाणे इन ॻाल्हि जी ॻणिती अचणु लॻी त हू किथे ईअं न थी पए त रुपया ईअं ई माउ जे इलाज विलाज में ख़तमु थी वञनि। जंहिं कम लाइ हुन PF मां पैसा कढाइनि, उन वक़्तु उन कम लाइ वरी खेसि किथे कंहिंजे साम्हूं हथु फैलाइणो पवंदो। जोणस बि विच विच में कॾहिं कॾहिं अस्पताल वेंदी हुई। तॾहिं खेसि लॻंदो हो त घर में ससुणसि रोज़ु कंहिं न कंहिं ॻाल्हि ते साणसि अटकी पवंदी हुई, पर हिते अस्पताल में हूअ केॾो न मिठो थी ॻाल्हाए। तॾहिं वरी हिकु ॿुधल ॻाल्हि खेसि सोचाई त महसूसु थियणु लॻो त ऐं ईअं हुननि जो शक पक में बदिलजी वियो त ॿुढी हाणे बचंदी कान। कुझु ॾींहंनि बैदि ऑपरेशन थियो। हुन ॾींहुं सुबुह खां ई वठी पुटु ॾाढो उदास हो। डॉक्टर हिकु ॾींहुं अॻु खांउसि लिखाए वरितो हो त ऑपरेशन जे दौरान जे माणस खे कुझु थी पियो त उन ॻाल्हि लाइ ज़िम्मेवारु न रहंदो। तॾहिं खेसि पंहिंजो चोर खाइणु लॻो त ॼण हू ख़ुदि ई लिखी ॾेई रहियो आहे त खेसि को एतिराज़ु न थींदो जेकॾहिं संदसि माउ मरी थी पए। त ॾिसो ही इम्पॉर्टेंट जेको इहो वाक्य मां पढ़ी रही आहियां त हू पैसा कढाए रहियो आहे, पर पैसे जो जेको मुल्ह आहे उनखे माउ जे मरी वञण खां बि वधीक थो लॻे थो। माउ मरे त भले मरे, पर मुंहिंजा पैसा जेके आहिनि, मुंहिंजो घर जो जेको अरेंजमेंट आहे उहो सही थी हलंदो। पर छा थो थिए ॾिसो, अॻिते ॿुधाए थो त जोणस बि उन
ॾींहुं उदास हुई। खेसि ॼण ईअं महसूसु थियणु लॻो त हाणे संदसि कुटुंब मां हिकु भाती घटिजी वेंदो या वरी अॼु खां पोइ हिकु ॼातल सुञातल आवाज़ हुननि खां अलॻि थी वेंदो। ऑपरेशन कामयाबु थी वियो। डॉक्टरनि पुटसि खे बसि एतिरो ई चयो त असांजे तरफ़ां ऑपरेशन कामयाबु आहे, मतिलबु ऑपरेशन सक्सेस थी वियो त हिन जो त हू सम्झी वियो त अणसिधी तरह डॉक्टर छा थो चवणु चाहे। माउ खे डिस्चार्ज कराए हू उनखे रिक्शा में विहारे घर ॾांहुं वञणु लॻो। रस्ते में ॾिठईं त माणस ॾाढी ख़ुशि हुई। हूअ ॼण मौत सां जंग जूटे बाज़ी खटी आई हुई। माउ खे ख़ुशि थींदो ॾिसी न ॼाण छो खेसि का ख़ासि ख़ुशी कान थी। खेसि लॻो त संदसि घर में वरी पुराणो माहौल शुरू थी वेंदो, वरी जुणस ऐं माणस जे विच में ॻाल्हि ॻाल्हि में खिटपिट शुरू थी वेंदी। तॾहिं वरी खेसि लॻो त हुन PF मां पैसा कढाए सुठो न कयो। माउ खे कुझु घटि वधि थियो कोन ऐं गृहस्थी त हिकु खूह आहे, पैसा त घर में ई ख़र्च थी वेंदा। वरी उन सोचियो त किथे पैसा घर में ई ख़र्च थी विया ऐं उन बैदि अम्मा खे कुझु थी पियो त पोइ हू पैसा किथां ईंदो। बार बार हिनखे जेको आहे पैसनि जी ॻाल्हि वकोड़े रही आहे इंसान जे मुल्ह खां वधीक। तॾहिं खेसि लॻो त माउ जे न मरण जो खेसि बेहदि दुखी थी रहियो आहे। मतिलबु हू ईअं सोचे रहियो आहे त जेको पैसा आहिनि मूंखे पूरो पूरो पघार वारो आहियां, PF जो जेको सॼो अकाउंट हो खालो थी वियो आहे ऐं माउ जी बीमारी ते सॼो पैसो ख़र्च थियो आहे। हाणे अगरि मुंहिंजी माउ खे कुझु थियो त उन खां पोइ जेको ॿारनि ॾींहं जो ख़र्चो हू किथां कंदो। केतिरी न दर्दनाक, केतिरी न मर्म वारी कहाणी आहे, मन खे छुअण वारी कहाणी आहे त ॾिसो अॼु जो युग किथे पहुची आहे। इंसानी नातनि खां वधीक माण्हूअ जी सोच किथे वञी पहुची आहे, पैसे खे वधीक मुल्ह ॾेई रहियो आहे। त हिन कहाणीअ जो जेको क्वेश्चन थींदो त लेखक खे माउ जे न मरण जो दुख छो थो थिए विस्तार सां लिखो, या न मरण जो दुख कहाणीअ जी साहित्यक कथक जो विच विच मां जेके हवाला आहिनि कोटेड सुठियूं आहिनि उहे त तव्हांजे हवाले जे रूप में ईंदियूं। त इहा कहाणी अॼु हिते असांजी पूरी थी ऐं इहा इम्पॉर्टेंट कहाणी अथव। इलाही दफ़ा असांजे एग्ज़ामनि में रिपीट थी करे को न को क्वेश्चन हिन मां पुछंदा आहिनि। बसि अॼु एतिरो ई।